जी शुरुआत कंदासीं हिन ब्रेकिंग न्यूज़ सां। पीपी अॻवान शर्जील इनाम मेमन चयो आहे त काल्ह साइफ़र बाबति अहम फ़ैसिलो आयो। फ़ैसिलो ॾींदड़ एहतराम जे क़ाबिल आहिनि। फ़ैसिलो पब्लिक थी वियो आहे, अवाम उन ते राय ॾेई सघे थो। क़ौम खे गुमराह कयो वियो, अखियुनि में धूड़ विधी वई। साइफ़र बाबति अवाम खे ॿुधायो वञे, सियासी मक़सदनि लाइ काग़ज़ जलसे में लहिरायो वियो। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त PTI साइफ़र खे सियासी मक़सदनि जे लाइ इस्तेमालु कयो। साइफ़र खे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु करण सां मुल्क खे घणो नुक़सानु थियो। साइफ़र तमामु वॾो ड्रामो हो। PTI साइफ़र ते 1 महीने ताईं ख़ामोश हुई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी अॻवान शर्जील इनाम मेमन चयो आहे त काल्ह साइफ़र बाबति अहम फ़ैसिलो आयो। फ़ैसिलो ॾींदड़ एहतराम जे क़ाबिल आहिनि। फ़ैसिलो पब्लिक थी वियो आहे, अवाम उन ते राय ॾेई सघे थो। क़ौम खे गुमराह कयो वियो, अखियुनि में धूड़ विधी वई। साइफ़र बाबति अवाम खे ॿुधायो वञे, सियासी मक़सदनि लाइ काग़ज़ जलसे में लहिरायो वियो। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त PTI साइफ़र खे सियासी मक़सदनि जे लाइ इस्तेमालु कयो। साइफ़र खे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु करण सां मुल्क खे घणो नुक़सानु थियो। साइफ़र तमामु वॾो ड्रामो हो। PTI साइफ़र ते 1 महीने ताईं ख़ामोशी कई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी अॻवान शर्जील इनाम मेमन चयो आहे त काल्ह साइफ़र बाबति अहम फ़ैसिलो आयो। फ़ैसिलो ॾींदड़ एहतराम जे क़ाबिल आहिनि। फ़ैसिलो पब्लिक थी वियो आहे, अवाम उन ते राय ॾेई सघे थो। क़ौम खे गुमराह कयो वियो, अखियुनि में धूड़ विधी वई। साइफ़र बाबति अवाम खे ॿुधायो वञे, सियासी मक़सदनि जे लाइ काग़ज़ जलसे में लहिरायो वियो। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त PTI साइफ़र खे सियासी मक़सदनि जे लाइ इस्तेमालु कयो। साइफ़र खे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु करण सां मुल्क खे घणो नुक़सानु थियो। साइफ़र तमामु वॾो ड्रामो हो। PTI साइफ़र ते 1 महीनो ताईं ख़ामोश हुई।